वेलकम बैक। ख़बर शामिल कंदासीं कराची खां पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां पार्टी अगवाणनि जूं मुलाक़ातूं थियूं आहिनि। डेढ़ के वाक़े तालीम खाते जे वज़ीर सरदार शाह जी पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात। सरदार शाह पारां बिलावल भुट्टो ज़रदारी खे तालीम खाते जी कारकर्दगी बाबति ब्रीफिंग। अपडेट कंदासीं कराची खां बिलावल भुट्टो ज़रदारी सां पीपी आज़ाद कश्मीर जे जनरल सेक्रेटरी जी मुलाक़ात थी आहे। पीपी आज़ाद कश्मीर जे जनरल सेक्रेटरी फैसल राठौर बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात कई। फैसल राठौर पारां पीपल्स पार्टी चेयरमैन खे पंहिंजे खाते जी कारकर्दगी बाबति ब्रीफिंग ॾिनी। क़ौमी असम्बली जे मेंबर अलाउद्दीन जूड़े जो पीपल्स पार्टी चेयरमैन सां मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान पंहिंजे तक जी अवाम ऐं मसइलनि जे हल लाइ ख़याल क़दमनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। ख़बर अवां शेयर कंदासीं। पीपल्स पार्टी पंजाब जे MP मुमताज़ चांग जी पीपल्स पार्टी चेयरमैन सां मुलाक़ात थी आहे। मुमताज़ चांग पंहिंजे तक जे मसइलनि बाबति ख़याल क़दमनि खां बिलावल भुट्टो ज़रदारी खे आगाह कयो। डेढ़ के वाक़े कराची मां पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां पार्टी अगवाणनि जूं मुलाक़ातूं। तालीम खाते जे वज़ीर सरदार शाह जी पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात। सरदार शाह पारां बिलावल भुट्टो ज़रदारी खे तालीम खाते जी कारकर्दगी बाबति ब्रीफिंग। कराची मां वाक़े अपडेट कयूं बिलावल भुट्टो ज़रदारी सां PP आज़ाद कश्मीर जे जनरल सेक्रेटरी जी आमिर अपडेट कजो कहिड़ा तफ़सील आहिनि। जी बिल्कुल, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां तालीम वारे वज़ीर जेको आहे सरदार शाह पिण मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में पंहिंजे जेकी आहे खाते जी कारकर्दगी बाबति जेको आहे ब्रीफिंग ॾिनी आहे। ॿिए पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां क़ौमी असम्बली जे जेको मेंबर आहे अलाउद्दीन जूड़े जो बिलावल हाउस में पिण मुलाक़ात कई आहे। हल्के बाबति जेको आहे कमनि ऐं मसइलनि बाबति ब्रीफिंग ॾिनी आहे। ॿिए तरफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां रुकने पंजाब असम्बली मुमताज़ चांग पिण बिलावल हाउस में मुलाक़ात कई आहे ऐं पंहिंजे हल्के जे मसइले बाबति पिण आगाही ॾिनी आहे। चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी सां सिंध असम्बली जे मेंबर सोराब सरकी ऐं संदसि साहिबज़ादे पिण बिलावल हाउस में मुलाक़ात कई आहे। हल्के जे वोटनि ऐं अवामनि जे मसइलनि बाबति पिण ब्रीफिंग ॾिनी आहे। ॿिए तरफ़ चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी सां मेयर कराची मुर्तज़ा बाब बि जेको आहे बिलावल हाउस में मुलाक़ात कई आहे ऐं मेयर कराची जेको आहे कराची जे मसइलनि बाबति जेको आहे ब्रीफिंग पिण ॾिनी आहे। जी।